नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। रोलू कुतनि क़ब्रिस्तान में वञी क़ब्रिस्तान जी बेरुमती करण लॻा आहिनि। क़ब्रनि जी बेरुमती थियण ख़िलाफ़ समाजी तंज़ीम अवामी इतिहाद पारां एहतजाज कयो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। असां वक़्तु मौजूदु आहियूं बनी हाशिम क़ब्रिस्तान में ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राणीपुर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। रोलू कुता जेके क़ब्रिस्ताननि में क़ब्रुनि जी बेरुमती करे रहिया आहिनि, जंहिं सबबु हितां जे समाजी तंज़ीम अवामी इतिहाद जे पारां जेको एहतजाज कयो आहे। अचो त हितां जे समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदे छा चवणु आहे। त जेको हीउ क़ब्रिस्तान जेको आहे बनी हाशिम आला में वाक़िअ आहे। इलाही पुराणो जेको क़ब्रिस्तान आहे इहो असां टाउन इंतिज़ाम खे चवणु था चाहियूं त जहिड़े इंसान तव्हां आज़ार त कयो आहे, हाणे कम से कम जेके मुअल इंसान आहिनि उन्हनि ते कुझु रहम खाओ। हिते रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। उहो जेको आहे क़ब्रूं हिते जेके हिते आहिनि पुराणियूं क़दीम क़ब्रूं उन्हनि खे खोटे उन्हनि मां हॾा खाई उहे क़ब्रूं खाइनि था। क़ब्रुनि जूं कुता खाइनि था। क़ब्रुनि जी जेका बेरुमती थिए थी पई। असां टाउन इंतिज़ामिया मुख़्तियारकार जेको आहे सूबेदेरो ऐं DC ख़ैरपुर खे अपील था कयूं त हिन जेको आहे क़ब्रिस्तान जी सफ़ाई कई वञे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे इहो जेको आज़ार ख़तमु कयो वञे। घणो वधी वियो आहे ऐं अक्सर करे रोलू कुता क़ब्रिस्तान जो रुख़ था कनि। हीउ हिकिड़ो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। असां टाउन इंतिज़ामिया खे पुरज़ोर अपील था कयूं त तहफ़ुज़ कयो वञे क़ब्रिस्तान जो ऐं रोलू कुतनि खे ज़हर वारी दवा ॾेई मरायो वञे। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो फुटेज वग़ैरह कवर कया हूंदव त क़ब्रुनि जी बेरुमती थी रही आहे। क़ब्रुनि खे कुता खोटे रहिया आहिनि। हिननि मां क़ब्रुनि जी बेरुमती मुक़ामे करे ऐं पसगिरदाईअ में जेका मुक़ाम जी हद आहे हिननि में साफ़ु सुथराई ऐं वग़ैरह ॾिसी रहिया हूंदव तव्हां कवरेज ॾिनी हूंदी हिनखे त साफ़ु सुथराईअ जो बि ख़्यालु नथो रखियो वञे। माना ईअं टोलनि जा टोला था घुमनि पिया। असल में ॿार बचो आहे को पाड़े जो आहे। हे माना ईअं सम्झो कंहिं महिल बि निकिरी सघंदा ॿार। माना ईअं सम्झो घिटियुनि में था वञनि पिया। हालत लॻी पई आहे। मुक़ाम जी बेरुमती थी रही आहे। वॾो आज़ार असां सां वधियो। बिराए महिरबानी करे इन्हनि जो को हल कढियो वञे। हिते जेको आहे असां त पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। पहिरियां 5 साल 6 पहिरियां ॾिठो त क़ब्रिस्तान ठीकु ठाक कंडीशन में हुयो, पर हाणे जेको आहे कुतनि जेको आज़ार कयो आहे इहो त माना जेको आहे असां पाण त बीह ऐं ॾिसी नथा सघूं त क़ब्रुनि जी अहिड़ी हालत आहे। टाउन इंतिज़ामिया ख़बर नथी पए त करे छा थी छा नथी करे, कंहिंखे ख़बर कान्हे का। छो इहा सुती पई आहे। हे कुता मुहिम हली मार मुहिम जेकी हली उन में जेको आहे बजट बि आयो हुयो, उनखे पैसा बि मिलिया हुआ, दवा बि मिली हुई। ख़बर न आहे त टाउन इंतिज़ामिया चुप छो आहे, छो नथी एक्शन वठे। हे जेको शहर राणीपुर ईअं हिननि तबाह बर्बादु करे छॾियो आहे। छा मक़सदु आहे हिननि जो? ऐं महिरबानी करे थोरो जेको आहे राणीपुर ते तवजो ॾिनी वञे। केॾी क़ब्रुनि जी बेरुमती थी रही आहे। कुतनि जा टोला सुता पिया आहिनि। हिते का सफ़ाई क़ब्रिस्तान में न आहे। असां आला इख़्तियारनि खे अपील था कयूं, पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदा कुझु मोलनि ते रहम कयो। जेरनि ते रहम नथा कयो त मोलनि ते कुझु रहम कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।